बिना ॾोकड़नि जे, बिना के लालच जे, बिना के लग लगापन जे पंहिंजे बच्चन सां नंग निभाइनि था। ॿार बीमार थे माउ सॼी राति निंड न करे, घर में फाको थे पीउ सॼो ॾींहुं मज़दूरी करे बि पंहिंजे बच्चन जो पेट पाले। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना। इंसानो मां अल्लाह तव्हांखे वसीयत थो कयां तव्हां पंहिंजे पीउ माउ सां सुठो रवैयो रखिजो। वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह तो फरमाए तुंहिंजे रब इहो फर्ज़ करे छॾियो आहे त उन खां सवा कंहिं ॿिए जी पूॼा न कयो। अल्लाह फर्ज़ कयो आहे त उन रब खां अलावा ॿिए कंहिंजी इबादत न कयो, ॿिए कंहिंजी पूॼा न कयो, ॿिए कंहिंजी बंदगी न कयो। व बिल वालिदैनि इहसाना, उन सां गॾोगॾु इबादत सां गॾु बंदगी सां गॾोगॾु पंहिंजे पीउ माउ सां एहसान कयो। पीउ माउ सां एहसान कयो। पुट हिन आयत सबोरी में अल्लाह ताला ॿ शयूं ॿुधायूं, ध्यान सां ॿुधो। वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु, अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंजी पूॼा न कयो। व बिल वालिदैनि इहसाना, ऐं पंहिंजे अबे अम्मा सां एहसान कयो, भलाई कयो, चङाई कयो। इन आयत में ॿ शयूं, हिकिड़ी अल्लाह जी बंदगी, ॿी अबे अम्मा ते एहसान। अबे अम्मा सां सुहिणो रवैयो, पूॼा अल्लाह जी बंदगी ऐं उन सां गॾु गॾु पीउ माउ जे मथां एहसान थोरो करण, भलाई करण, चङाई करण। पुट इहे अजीब ॿ शयूं आहिनि। अल्लाह पंहिंजी बंदगी, पंहिंजी इबादत, तौहीद, हिकिड़ा सजदो कबो त हिकिड़े अल्लाह खे, सिर झुकाइबो त हिकिड़े अल्लाह जे आॾो झुकाइबो। अल्लाह खां अलावा लात, मनात, उज़ा, कृष्ण, राम, ॿियनि भॻवाननि खे पूॼे, इहो मुशरिक सॾिबो, इहो मुवहिद न सॾिबो। जेको घणनि महबूदनि खे पूॼण वारो हुजे, घणनि बुतनि जे अॻियां सिर सजदे में रखण वारो हुजे, इहो माण्हू मुशरिक सॾिबो, शिरक करण वारो। जहिड़ी रीत अल्लाह खां अलावा ॿियनि जी पूॼा करण शिरक आहे, अहिड़ी रीत पंहिंजे अबे अम्मा खे छॾे ॾियण, पीउ माउ जो संभाल न लहण, पीउ माउ खे घटि वधि ॻाल्हाइण, जीअं उहो शिरक आहे, इबादत पराई ॿियनि जी इबादत करण शिरक आहे, तीअं अल्लाह जे हुज़ूर पीउ माउ जो नाफ़रमान इहा बि सभ खां वॾी अल्लाह वटि गुनाह आहे, वॾो गुनाह आहे, वॾो गुनाह आहे, जेको पीउ माउ जो गुस्ताख, जेको पीउ माउ जो फर्माबरदार न आहे। ऐं अल्लाह वटि सभ खां पसंदीदा अमल आहे त अबे अम्मा जी मोहब्बत, उन्हनि जी फर्माबरदारी, उन्हनि जे मथां एहसान। अल्लाह तो फरमाए अम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन। ॿुधो, पंहिंजे पीउ माउ सां जेॾी महिल मिलो, अबे अम्मा जे साम्हूं हुजो, ॿई पीउ माउ कुराड़प में तव्हां वटि जेको अचनि, अबो अम्मा कुराड़ा आहिनि, पीउ कुराड़ो आहे या माउ कुराड़ी आहे, ॿिन्ही मां को हिकिड़ो तोखे मिलियो, हिकिड़ो वफ़ात करे वियो आहे, या ॿई तोखे अल्लाह ताला था कया आहिनि, कुराड़प में पहुता। हाणे उन्हनि खे कुराड़प में उफ़ बि न चओ, फला तकुल लहुमा उफ़्फिन, पंहिंजे पीउ माउ खे उफ़ बि न चओ, न ई उन्हनि खे अकेलो चओ, न उनखे झिड़क ॾियो, न उनखे दड़को ॾियो,
बल्कि रब करीम तो फरमाए वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ले ऐं उन्हनि पीउ माउ जे लाइ पंहिंजे रहमत जूं खंभड़ा जूं खोल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾो भलो सबक़ अल्लाह तो सुभान अल्लाह पीउ माउ जे लाइ रहमत जूं खंभड़ा जूं खोलियो यानी उन्हनि सां भलाई जो हथ खणो उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे झिड़क न ॾियो दड़को न ॾियो। ॾिसो न अल्लाह छा थो फरमाए जेकॾहिं तव्हां वटि तव्हांजी कुराड़प में तव्हांजो अबो अम्मा तव्हां ताईं पहुता या उन्हनि मां ॿिन्ही मां को हिकिड़ो पहुतो त उनखे उफ़ बि न चओ। इंसान आहे पुट जॾहिं कुराड़ो थींदो आहे न पोइ अजायो ॻाल्हाईंदो आहे कुराड़ो थींदो आहे त चवंदो हीअं न कर हीअं कर छोकिरे जी पंहिंजी हूंदी आहे मर्ज़ी पीउ चवंदो आहे हीअं न हीअं कर दड़का ॾींदा पीउ पोड़ो दड़को ॾींदो अड़े पण हीअं न कर अड़े अहिड़ा तूं हीअं न कर। अल्लाह तो फरमाए हाणे कुराड़प में अची वियो आहे हाणे हुनजो तो दिमाग़ कमु करे थो या नथो करे तुंहिंजो कमु आहे त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ रहमत जूं खंभड़ा ॾियो। झड़क न उनजी ॻाल्हियूं ॿुधी जंहिं बचपन में तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिं बचपन में नंढपण में तुझी बात की बोली समझी तुझा अंकल खया तुझा बेसूद बेफायदा कम बि तुझा अबे अम्मा पूरा कया तुझा मक़सद पूरा कया हाणे कुराड़प में उन पीउ सां छो नथो भलाई करी। अल्लाह अल्लाह अकबर इन करे अल्लाह ताला फरमाओ वसैनल इंसान बेवालिदैहि हुस्ना पंहिंजे पीउ माउ जे लाइ अल्लाह तव्हांखे हुकुम थो करे त उन्हनि सां भलाई कयो। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे चयईं त मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझे अल्लाह वटि सब खां पसंदीदा अमल कहिड़ो आहे। या रसूल अल्लाह मुझे अल्लाह वटि सब खां पसंदीदा अमल कहिड़ो आहे। मदीने वारे साईं फरमायो त नमाज़ खे वक्त ते अदा करी इहो अल्लाह वटि ज़ोर पसंदीदा आहे। सुभान अल्लाह नमाज़ खे वक्त थे त तव्हां उन वक्त में नमाज़ खे अदा कयो। सुभान अल्लाह वरी अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब इन खां पोइ अल्लाह वटि कहिड़ो अमल भलो आहे। मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे अबे अम्मा सां एहसान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह एहसान सुभान अल्लाह वरी अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह उन खां पोइ मदीने वारे साईं फरमायो अल्लाह जे राह में जिहाद। सुभान अल्लाह पुट जिहाद माना सिर पंहिंजो अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कर कुर्बान कर सिर विञाइण सिर अल्लाह जे रस्ते में ॾे पर मदीने वारे साईं फरमायो इन जिहाद खां बि वधीक भलो अमल आहे बेअमा सां। जिहाद खां बि भलो अमल आहे पंहिंजे पीउ माउ सां भलो हलो छो जो बचपन में जंहिं पीउ माउ ओराणा ॾिना कुर्ब कया नंढपण में अवां जा अंगल हारा कया अवां सां भलायूं कयूं हाणे हक़ आहे त कुराड़प में तव्हां वरी उन्हनि सां भलाई कयो। सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी बारगाह में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे मदीने वाले साईं जी बारगाह में हिकिड़ो शख्स आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी ख़िदमत जो मां जंहिंजी ख़िदमत कयां या रसूल अल्लाह मन अहक अन्नास बेहुस्न सहाबती मुंहिंजा महबूब मुंहिंजी ख़िदमत जो सब खां भले में भलो हक़दार केरु आहे जंहिंजी मां ख़िदमत कयां इन ख़िदमत जो भले में भलो हक़दार केरु आहे। मदीने वारे साईं फरमायो उम्मुक तुंहिंजी माउ सब खां वधीक हक़दार आहे जो तूं उनजी ख़िदमत तुंहिंजी अम्मा वधीक हक़दार आहे त तूं उन सां भलाई कर। वरी अर्ज़ की सुम काल मन काल सुम उम्मुक वरी ॿीहर पुछई या रसूल अल्लाह भला वधीक केरु हक़दार आहे। इन खां पोइ साईं वरी करीमन फरमायो त वरी बि तुंहिंजी माउ हक़दार। सुभान अल्लाह काल सुम या रसूल अल्लाह अञा वधीक ॿुधायो
अञा भी खिदमत कया साईं करीमन फरमाया मन काल सुम्मा उम्मु का वरी 30 तो के बाद बुधाया तो तुझी खिदमत जो हकदार सब का वधीक तुझी अम्मा काल सुम्मा हाने जे मन चौथो दफो पुछई त मदीने वाले साईं के अर्ज की काल सुम्मा या रसूल उन खां पो मां खां पो भला वधीक साईं करीमन फरमाया मन काल सुम्मा अबूक चौथे भेरे अर्ज कई त हाने केरा साईं करीमन फरमाया त चौथे भेरे तुझो पीउ सब खां वधीक सुभान अल्लाह तू ॿियनि जे दर ते नौकरी नी ॿियनि जी खिदमतूं करी ॿियनि जी पोरिया करी उन खां वधीक भलो आहे त तूं पंहिंजे पीउ माउ सां भलो छाजे ला जो तुंहिंजे पीउ माउ जी खिदमत तुंहिंजे अबे अम्मा जी खिदमत इहा जिहाद खां भली आहे सुभान अल्लाह ये अबे अम्मा जी खिदमत अल्लाह जे रस्ते में जिहाद करण खां भी वधीक भली आहे साईं करीमन फरमायो आहे महबूब करीमन फरमायो अलजिमहा फइन्नल जन्नत इंद रजलिहा तुझी मां तुझी अम्मा तुझो अबो उनजी खिदमत कयो छाजे ला जो उनन जे कदमन जे पासे में अल्लाह जन्नत रखाई सुभान अल्लाह कदमन जे पासे उन जे हेठां अल्लाह जन्नत रखाई यानी उनन जी खिदमत जे सिले में अल्लाह तबारक व तआला ताके जन्नत जो वाली वारिस सुभान अल्लाह तवा जी हिकड़ो दफो अम्मा अब्बा के जीव चवण पीउ माउ सां हिकड़ी चङाई करण हिकड़ी भलाई करण ता घर में अचो था का सुठड़ी शय वठी अचो पीउ माउ के खारायो पीउ खुश थी वियो माउ खुश थी वई हली त इन जी खुशी में अल्लाह जी खुशी समाए माउ खुश थी वई अबो खुश थी वियो यकीन जानो पीउ माउ जी खुशी में अल्लाह खुश थी वियो सुभान अल्लाह असाबी मौलाए कायनात शेर खुदा हजरत सैयदना मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब मूंखे अबे अम्मा जे बारे में कुछ ॿुधायो साईं करीमन फरमायो त अली जेको पंहिंजे पीउ जे चेहरे खे ॾिसे न ध्यान सां ॿुधो जेको पंहिंजे अबे जे चेहरे खे ॾिसे हिकिड़ो दफ़ो ॾिसे त माउ जे चेहरे खे हिकिड़ो दफ़ो ॾिसे त उन हिकिड़े दफ़े ॾिसण सां हज ऐं उम्र जो कबूल पियल सवाब अल्लाह ताला हज ऐं उम्र जो अजर उन माण्हू खे अल्लाह अता फरमाए थो जेको हिकिड़ो दफ़ो पीउ खे ॾिसे असां फरमाइश की या रसूल अल्लाह भला जे पीउ माउ चेहरा हुजनि ऐं ॾींहं में 100 भेरा ॾिसजे ॾींहं में 100 दफ़ा ॾिसजे पोइ साईं करीमन फरमायो मुंहिंजो अल्लाह वॾो आहे मुझो अल्लाह वॾो आहे 100 दफ़ा ॾिसी त 100 भेरा तो अल्लाह हज जो बजूर ॾींदो उम्र जो बजूर अदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां वटि छा आहे छोकरा जवान था थियनि थोरो जिस्म में ताक़त थी अचे न थोरो समझ बूझ वारा थियनि था त चवंदा बस लहे उभरे असां दे यो खबर न आहे त कल ताईं तुसां कंहिं ओराणा पे ॾिना कंहिं तोसां भलायूं पे कयूं अॼु पीउ ड्रिजे थो पंहिंजे पुट खां त मथां को ग़लति गुफ़्तो न मूंखे ॻाल्हायो पीउ लहराए थो त हिन छोकिरे खे चवंदुसि मथां झिड़क न ॾेई विझे यादि रखो जेको पंहिंजे पीउ खे झिड़क थो ॾे जेको पीउ सां विढ़े थो पंहिंजे अबे अम्मा खे ॻाल्हाए थो उन जे लाइ अल्लाह जहन्नम खे तैयार करे छॾियो छाजे लाइ जो मदीने वाले साईं फरमायो अल वालिदु औसतु अबवाबिल जन्नत फइन शिअत फअदया ज़ालिकल बाब औ अवहफज़हु तव्हां जे लाइ तव्हां जो अब्बो जन्नत जो विचों दरवाज़ो अथव सुभान अल्लाह तव्हां जो बापो जन्नत जो विचों दरवाज़ो आहे हाणे तव्हां जी मर्ज़ी आहे इन जन्नत जे दरवाज़े खे टोड़ियो ज़ाया कयो या उन जी संभाल लओ जन्नत में दाख़िल थियण जे लाइ तव्हां जो दरवाज़ो तव्हां जो पीउ आहे सो विचों दरवाज़ो आहे
हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे इन जन्नत जे दरवाज़े खे टोड़े छॾियो या इनखे बंदि करे छॾियो या इनजी संभाल लो त इहो जन्नत जो दर आहे मूंखे हितां दाख़िल थियणो आहे जन्नत में सुभान अल्लाह संभाल लहंदो त इन दरवाज़े मथां दाख़िल थींदो पर जे संभाल नथा लो बेक़दरी कयो था पंहिंजे अबे अम्मा जी बेक़दरी कयो था यादि रखो त इहो दरवाज़ो जे बंदि थियो जन्नत बि नसीब न थी अल्लाह मां तव्हांखे अजीब हदीस थो ॿुधायां ध्यान सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो माण्हू असहाबी रसूलुल्लाह जी कचहरी में वेठा मदीने वारे साईं जो असहाबी दुनिया में सब का भले में भला इंसान है ना असहाबी सुभान अल्लाह मदीने वाले साईं जा असहाबी तुझी मुझी गाल न तो क्या के वली जी के गौस कुतुब जी गाल न तो क्या मां उन जी तो गाल क्या जे के रसूलुल्लाह जो दीदार कंदा सुभान अल्लाह असहाबी वफात करे उन जे जनाजे में जिन महबूब करीम आया त पंहिंजे पेरनि जी आङुरियुनि ते पिया हलनि सॼो पेर न पिया रखनि पेरनि जी आङुरियुनि ते हीअं पिया हलनि पेरनि जे पबनि ते पिया हलनि असां अर्ज़ कई या रसूल अल्लाह ईअं छो था हलो साईं फरमाए हिन भलारे जे जनाज़े में एतिरा त अल्लाह जा मलाइका आया आहिनि जो मां का जॻह नथो ॾिसां जिते पहिरों पंहिंजो पूरो पेर रखां सॼो मदीनो भरियो पियो आहे जो अल्लाह जे मलाइकनि सां सुभान अल्लाह एॾा हिन भलारे जे जनाज़े में अल्लाह जा मलाइका जिन महिल कब्र में पूरियो वियो त महबूब जी अखियुनि में लुढ़क अची रोअण लॻा दुआ करे नो मुंहिंजा मौला मुंहिंजो असाबी मुंहिंजा मौला मुंहिंजो प्यारो हिन तां भलाई कर मुंहिंजा मौला हिन ते एहसान कर मुंहिंजा करीम रब हिन सां चङाई कर ओ दुआ घुरंदा रहिया तां घणी देर थी वई असां अर्ज़ कयो जिन महिल दुआ ख़त्म थी अर्ज़ कई या रसूल अल्लाह पहिरीं त तव्हां फरमायो त मलाइका लथा आहिनि जो का जॻह कोन्हे ख़ाली मदीने जी जिते पेर पूरो रखो वरी कब्र में पूरियो आहे त तव्हां हुनजी मग़फ़िरत जी दुआ पिया घुरो साईं करीमन फरमायो त जेॾी महिल हिन असाबी खे पूरियो वियो त हिन ते कब्र तंग थी वई हिन जूं साॼियूं पासराटियूं खाॿियुनि सां मिली वियूं कब्र जो अज़ाब लथो पोइ मां पंहिंजे रब खे अर्ज़ कयो मौला मुंहिंजे करे माफ़ी अदा कर सुभान अल्लाह अल्लाह ताला मुंहिंजी दुआ अघाई ऐं हुनखे माफ़ी अदा कर असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिकिड़े पासे हेॾा करम जो मलाइक लथा ॿिए पासे कब्र जी तंगी मामलो छा आहे साईं फरमायो त हे पंहिंजे घर वारनि सां भलो न हलंदो अबे अम्मा सां भलो न हलंदो घर वारनि खे झिड़कूं ॾींदो जीअं असांजी तबियत आहे न शल न को अचे घर जो ॿार अचे पीउ अचे माउ खे दड़का ॾींदा पीउ खे दड़का ॾींदा पुट साईं करीमन फरमायो त इहे ॿई तुंहिंजे लाइ हुमा जन्नतुक व नारुक इहे पीउ माउ इहे तुंहिंजो अबो अम्मा तुंहिंजे लाइ जन्नत बि अथई त दोज़ख बि अथई तुंहिंजी मर्ज़ी आहे जन्नत में वञी या दोज़ख में वञी जे भलाई कंदे त जन्नत में वेंदे जे चङाई न कंदे त दोज़ख में हलियो वेंदे सुभान अल्लाह जेको माण्हू पंहिंजे पीउ माउ सां चङाई करे ध्यान सां ॿुधो जेको पंहिंजे अबे अम्मा सां चङाई करे थो उनके अल्लाह ताला दुनिया में टे फायदा दी सुभान अल्लाह मेरे ध्यान से ॿुधो अल्लाह ताला उन माण्हू जे लाइ जन्नत लिखी छॾे थो जंहिंसां उन जो पीउ माउ राज़ी जंहिंखां उन जो अबो अम्मा राज़ी आहिनि उन जे लाइ जन्नत अल्लाह ताला लिखी थो छॾे ऐं पीउ माउ जे फर्मा बरदार जे रोज़ीअ खे अल्लाह वधाए थो छॾे सुभान अल्लाह तव्हां कमायो था सॼो ॾींहुं सुबुह शाम कमायो था तव्हां महिनतूं कयो था पर तव्हांखे सिलो सोलो नथो मिले तव्हांखे बरकत नसीब नथी थिए यादि रखो तव्हांखे नुस्ख़ो थो ॾियां वञी पीउ माउ जी ख़िदमत कयो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे जे तव्हांजे रिज़्क़ में बरकत न पवे
ताज मुझे गले गले मुझे मदीने वाले साईं जे फरमान में यकीन मुझे महबूब जो कुछ चयो सच चयो मुझे महबूब करीमन फरमायो जेको मानू पंहिंजे पीउ माउ जी खिदमत कंदो त अल्लाह ताला उन जे रिज़्क में बरकत अता फरमाए छे हज़रत सैयदना अनस बिन मालिक का रिवायत है मन अहब अन युमद्द लहू फी उम्रिही जेको पीउ माउ जी खिदमत तो करे त अल्लाह उन जी उम्र खे वधाए थो छॾे सुभान अल्लाह व अन यज़ाद लहू फी रिज़्क़ी ऐं उन जे रिज़्क़ खे वधाए थो छॾे वलिय बर वालिदैहि वलियसिल रहमहू जेको उन्हनि पीउ माउ सां भलाई करे थो त उन जे रिज़्क़ में उम्र में अल्लाह बरकतूं थो ॾे ऐं जेको माइटियूं ॻंढे थो रिश्ता ॻंढे थो पंहिंजा नाता नंग निभाए थो पंहिंजे माइटनि सां छिने नथो अल्लाह ताला उन जे रिज़्क़ खे वधाए छॾे सुभान अल्लाह मां तव्हांखे अजीब ॻाल्हि थो ॿुधायां मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि हजरत कुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह असांजा ॾाढा मुर्शिद हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह कॾहिं भुख लॻंदी आहिनि त साईं फरमाइनि क़िबला मुर्शिद करीम चवंदा आहिनि त मां जल्दी मानी ठाहे पंहिंजे हथनि सां मानी ठाहे पंहिंजे मुर्शिदनि खे पंहिंजे बाबा साईं खाराईंदो सुभान अल्लाह कॾहिं कॾहिं मानी बाबा साईं फरमाईंदा आहिनि त क़िबला मुर्शिद करीम दिलबर साईं फरमाईंदा आहिनि मां पंहिंजे हथनि सां मानी पचाए पंहिंजे मुर्शिद बाबा महबूब इलाही खे खाराईंदो सुभान अल्लाह ऐं बोड़ मां ठाहींदोसि बाबा साईं जो बोड़ मां पाण ठाहींदोसि मानी पचाईंदो हुयुसि सुभान अल्लाह खिदमत कंदोसि एतरी खिदमत कयमि जो पछाड़ी वक्त जेॾी महिल महबूब इलाही साईं जो आयो आखिरी ॾींहुं हा फरमाइनि पिया तकरीर उहा मूं वटि पई आहे अञा ताईं मूं वटि तकरीर पई आहे साईं दा फरमाइनि मां हीअं महबूब इलाही जा लफ़्ज़ साईं दा फरमाइनि त मां हीअं हथ माण्हू अचंदा त साईं मुंहिंजे लाइ दुआ करो मां हथ तो खणा त ॿियनि जे लाइ दुआ कयां पर मुंहिंजी दुआ ज़ोरी करमुल्ला ॾे हली थी दुआ ॿियनि लाइ थो घुरां पर मुंहिंजे बचड़े करमुल्ला ॾे मुंहिंजी दुआ हली दुआ पीउ जी दुआ माउ जी दुआ मूंखे यादि आहे उहे मूंखे अञा ताईं उहो वक़्तु बि यादि आहे जो ॾाढी साइण असांजी अल्लाह ताला हुनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए वलीअ जी ज़ाल ई वलीअ जी माउ सुभान अल्लाह साईं जन क़िबला ऐं उन अम्मा ॾाढी साइण खे मच्छी वणंदी ॾाढी मच्छी वणंदी साईं जन विया श्रीलंका आहे मच्छियुनि जो मुल्क माण्हू मच्छी घणी खाईंदा आहिनि फोन ते बाबा साईं ॻाल्हायसि त पुछंसि अम्मा तोखे छा खपे मां हितां वठी अचां जे पुट मुंहिंजे लाइ मच्छी वठी अचिजे सुभान अल्लाह मूंखे यादि आहे साईं जन उतां मच्छी भली मच्छी हुजे थी भली उहा भुंजराए तराए वरी उनखे थेलियुनि में वेड़े पंहिंजे थेले में जंहिंमें किताब खणंदा आहिनि उन में विझी खणी आया अम्मा मां तुंहिंजे लाइ श्रीलंका मां मच्छी वठी आयो सुभान अल्लाह अॼु पूरे पाकिस्तान में अरब अजम में दिलबर साईं जो नालो थो केत दुआऊं अथसि ओ अतल कर एतराम बेजो अब बिनेठ अबो कर एतराम अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा चप चुमियूं जन हिक वेठे जॾहिं बाबो करे सदकबो कर एतराम बेजो अबो बिनेठ अबो सुभान अल्लाह मुझे मुर्शिदन करीमन फरमायो शलशाद हुजी ओ हुजी अम्मा तेरा सी रहो
तुझा कदम चुमाओ शहशाद जी मुखे प्यार मजी जल पालियो तो सुना सबक सिखारे संभालियो तो ओ मुझो अंगलो अमा न कोटारियो तो तुझे कुर्बन जी केड़ी गाल कया शलशाद जी तुझी दुआउन जी दरकार अथम हथ खणदिया बेड़ा पार तुझे शफकत जो इंतजार अथम वो तुझे शफकत जो इंतजार अथम तुझे दुआउन सां सुखियो जग में घुमावो शदशाद जी सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो रदल्लाहि फी रदल वालिद अल्लाह जी रज़ा पंहिंजे पीउ जे रज़ामंदी में सुभान अल्लाह जे चाहींदो त अल्लाह राज़ी थिए त पंहिंजे पीउ खे राज़ी कर वसखतुल्लाहि फी सखतिल वालिद ऐं पी अल्लाह जी सख्त अल्लाह जी कावड़ अल्लाह जी सख्ती अल्लाह जो गज़ब तुझे पीउ जी कावड़ में तुझे पीउ जे नाराज़गी में अल्लाहु अकबर कबीरा ताअतुल वालिद अल्लाह जी फरमा बरदारी तुझे पीउ जी फरमा बरदारी है व मासियतुल्लाह अल्लाह ऐं पीउ अल्लाह जी नाफरमानी व मासियतुल्लाह मासियतिल वालिद पीउ जी नाफरमानी अल्लाह जी नाफरमानी अल्लाह जी नाफरमानी ताजे पीउ जी नाफरमानी वो पंहिंजे पीउ जी नाफरमानी न कंदा वञो पीउ खे झिड़क न ॾींदा वञो माउ खे दड़का न ॾींदा वञो अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह साईं दा फरमायन इमामुल अंबिया इमाम बुखारी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है फरमाया तो मदीने वाले साईं फरमाया इन्नल्लाह हर्रम अलैकुम हुकूकल उम्महात अल्लाह ताते हराम करे छड़ियो त पंहिंजे पीउ माउ सां बुरो बर्ताव अल्लाह हराम कयो अल्लाह ताजे मथा हराम कयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर कबीर अल्लाह मुझे मुर्शिदन करीमन फरमायो अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो शान अल्लाह ऐं अमड़ जो अल्लाह वधायो शान कदुर तन जो सो करे जन जे अंदर में ईमान जेको रंजाए पियो माउ के सो बिल्कुल आ बेईमान जन्नत आली शान आ कदम पियो माउ जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबियो मदीने वाले साईं वटि आयो ध्यान सां ॿुधो मदीने वाले साईं जी बारगाह में आयो असहाबियो सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत है महबूबन करीमन वटि आयो हिकिड़ो कुराड़ो हो ॿियो नौजवान बस साहिबिया महबूबन वटि आया नौजवान जेको हो न उन खां महबूबन करीमन फरमायो उन खां पुछा कई त नौजवान हे जेको कुराड़ो आहे इहो केरु आहे अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजो बाबू मुंहिंजो अबू ॿुधो हाणे पीउ जो अदब मदीने वारो साईं पाण साईं करीमन फरमायोसि ओ नौजवान ला तमशे अमामहू ओ पुत्र ओ नौजवान ओ बच्चा पंहिंजे पीउ जे अॻियां न हलजाए ला तमशे अमामहू पंहिंजे अबे खां अगराई न कजाए अॻियां न हलजाए पीउ हले त उनजे पुठियां थी हलजाए उन खां अॻ में पुठी ॾेई न हलजाए वला तजलिस कबलहू पीउ जे वेहण खां अॻ में न वेहजाए सुभान अल्लाह पीउ जो हक़ छा आहे ध्यान सां ॿुधो पीउ जो हक़ छा आहे
पेरी ला तमशे अमामहू पीउ जे अग्यां न हलजाए मतां जो तुझी पुठी तुझे पीउ खे अचे कचहरी में वेहो था मजलिस में वेहो था महबूबन करीमन फरमायो वला तजलिस कबलहू पीउ जे वेहण खां अॻ में न वेहजाए वला तदओ बिइस्मिही ऐं पीउ खे नालो वठी न सॾकजाए पीउ जो नालो वठी ओ मिलणा ये ॿियनि खे सॾींदो ई पीउ खे नालो वठी न सॾकजाए वला तस्तबलहू ऐं पीउ खे गार न ॾिजाए पीउ खे नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हाइजाए जॾहिं रस्ते ते हलो पुठी ॾेई पीउ खे न हलजाए मजलिस में वेही त पीउ खां अॻ में न वेहजाए नालो वठी न सॾकजाए गार न ॾिजाएसि असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह माण्हू को पंहिंजे पीउ खे बि गार ॾींदो अच्छा या रसूल अल्लाह भला माण्हू को पंहिंजे पीउ खे गार ॾींदो आहे माउ खे को गार ॾींदो आहे साईं फरमायो भाउ जेकॾहिं तूं कंहिं जे पीउ खे गार ॾींदे उहो मोट में तुंहिंजे पीउ खे गार ॾींदो तूं ॿियनि खे गार ॾींदे न हो त तोखे मोटाए त गार ॾींदो न ॿिए जे पीउ खे गार ॾींदे वो मोटाए तोखे गार ॾींदो साईं था फरमाइनि इहा बि ईअं आहे ॼण तो पंहिंजे पीउ खे पाण गार ॾिनी सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे अबे अम्मा सां गॾु रहंदा वञो थार न थींदा वञो पंहिंजे पीउ माउ सां गॾु हुजंदा वञो छाजे लाइ अल बरकतो मा अकाबिरिकुम छाजे लाइ जो बरकत अल्लाह तव्हांजे वॾड़नि सां गॾु रखाई आहे 100 रुपया कमाईंदो तुझा 100 रुपया जे लख बनाइण चाहींदो रब पंहिंजे हज़ार के करोड़ बनाइण चाहींदो त पीउ माउ सां गॾु रहो अदब सां रहो उन्हनि जी कचहरी में रहो उन्हनि जे सलाह मशवरे में रहो साईं दा फरमाइनि इन वॾड़नि सां गॾु रहण में अल्लाह बरकत रखाए छॾी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं दा फरमाइनि हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे पीउ माउ सां नेकी करी पीउ खे खिलाई माउ खे खिलाई पंहिंजे अबे अम्मा खे खिलाए खिलाए वो तोखे खिलाए वो तूं हुननि खे खिलाई तूं हुननि सां भलो हली तूं वो तो सां भलो हलनि हाणे जेॾी महिल खिली पीउ माउ खे खिलाए सुतो ई निंड कई अथई तुंहिंजी अख लगी आहे या निंड अल्लाह जे रस्ते में तलवार खणी मुजाहिद बणजी जिहाद करी उन खां वधीक इहा निंड फली आहे जो पीउ माउ खे खिलाए थो सुंदो सुभान अल्लाह पुछण वारनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब सुणा जंहिंजो अबो अम्मा जहिड़ा आहिनि उन्हनि सां त भलाई कयनि जो अबो अम्मा जहिड़ा आहिनि भला जंहिंजो अबो अम्मा वफ़ात करे क़ब्रुनि में विया हाणे उन्हनि सां कीअं भलाई कजे उन्हनि सां सुहिणो रवैयो कीअं रखिजे साईं दा फरमाइनि त पंहिंजे पीउ माउ जे लाइ जेकॾहिं वफ़ात करे विया आहिनि त उन्हनि सां भलो बर्ताव हे आहे जो अबे अम्मा जे लाइ दुआऊं घुरंदो वञ पीउ जहिड़ो आहे माउ जहिड़ी आहे उन्हनि जी ख़िदमत कर पर जे वफ़ात करे क़ब्रुनि में पहुता साईं दा फरमाइनि उन्हनि जे लाइ दुआ घुरंदो वञ जेको पीउ माउ जे लाइ दुआ थो घुरे दुआ थो घुरे अल्लाह उन जी दुआ खे बि अखाए थो छॾे अल्लाह पीउ मरी विया त उन जी क़ब्र ते वञ माउ वफ़ात करे वई आहे त उन जी क़ब्र ते वञ थी सघई त रोज़ मज़ार ते वेंदो वञ थी सघई त हर रोज़ उन जी मज़ार ते वञ कुल पढ़ क़ुरान पढ़ी उन खे बख़्श कर
जे रोज न तो वनी सकी तो दुआ तो घुरी सकी तो ना मुझे घर में ही मस्जिद में ही नमाज पढ़ी दुआ करो मुझा मौला मुझे बाबे दी कब्र के नूर वारो कर सुरूर वारो कर उनके जन्नत जो बागीचो बनाए जाए मुझा मौला जी हयाती में मज़ार में ब्या तो उन्हनि जी पीउ जा भाइर पीउ जा दोस्त पीउ जा यार जेके तुझे पीउ जा नंग आहिनि जेके तुझे पीउ सां रिश्तो निभाइण वारा हुया तू उन्हनि सां रिश्ता निभा पीउ जे यारनि जो ख्याल कर पीउ जे माइटनि जो ख्याल कर अबे अम्मा जे भाइरनि भेणनि जो ख्याल कर इहा ख्याल करण इहा भलाई करण ईअं आहे ॼण कप जे पीउ सां तो भलाई करी पियो मदीने वारे साईं जी बचपन में महबूबन जे ॼमण खां अॻु में अबू वफ़ात करे वरी मदीने वारे साईं जब थोड़ा वॾा थिया त अम्मा जीजल अम्मा आमिना साईं बि वफ़ात करे 40 सालनि खां पोइ नबूवत मिली वरी महबूब करीम मक्के में रहिया मक्को छॾे वरी मदीने आया जेॾी महिल हाणे मदीने आया हिकिड़े ॾींहुं महबूबन करीमन पंहिंजे रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला घणा ॾींहं थी विया आहिनि पंहिंजी अम्मा जो दीदार न कयो मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त ॾे त पंहिंजी अम्मा जी मज़ार ते वञा सुभान अल्लाह पीउ मां जी कब्र ते वञण जो अजुर अथव पुट इन में तव्हां जे लाइ भलाई आहे हज़रत हबीब करीम रऊफ रहीम अर्ज़ कयो मौला मूंखे अम्मा जी मज़ार ते वञण जी इजाज़त मिले साईं खे इजाज़त मिली आहे वो महबूब करीम अम्मा साईं जी मज़ार ते आया रावी जेके रिवायत था कन चवन था जेमल लजपाल नबी उहो नबी जेको इमामुल अंबिया वा नबियन जो ताजदार कायनात सॼे जो मालिक मुख्तार जन्नत जो मालिक दुनिया सॼी जे खजानन वारो जेमल मदीने वारो ताजदार अम्मा आमिना जी मज़ार ते आयो आ त अम्मा जी मज़ार के भाकुर पाए मुंहिंजा महबूब ईअं रोअन था जीअं नंढड़ो ॿार पंहिंजी विछड़ियल माउ मिली वञे त कीअं रोंदो आहे दल कर एतराम अबे जो अबो बिनेठ अबो थई दल कर एतराम अम्मा जो अदा अम्मा बिनेठ अम्मा थई चप चुमियूं ॾियन हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾकबो अदल कर इतराम अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा अदा ये पाकीज़ा रिश्ता है ना अल्लाह अल्लाह कदर अम्मा जो तन खां पुछा कयो जिन जी अम्मा नाफरमानी कयो यकीन जानो त अल्लाह बि नाराज़ थींदव मदीने वारो साईं बि नाराज़ पंहिंजे अबे अम्मा जी मज़ार ते वञो जंहिंजा अबो अम्मा वफ़ात करे पंहिंजे पीउ जी कब्र जी संभाल लो उन जे लाइ कुल पढ़ायो ख़त्मा करायो क़ुरान शरीफ़ पढ़ायो पाण बि संभाल लो पंहिंजे बच्चनि खे उहा शइ इन शइ जी रग़बत ॾियारो तव्हां वॾा जेकॾहिं सिखंदव त तव्हांजा नंढा बि तव्हां खां सिखंदा जेकॾहिं वॾा इहो कमु न कंदा त नंढा बि इहो कमु न कंदा उन करे तव्हां वॾा बि इन कम में पंहिंजे अबे अम्मा सां भलाई कयो त तव्हांजा बच्चा तव्हां सां भलाई कंदा पीउ माउ जी ख़िदमत पुट उधार अथव आख़िरी लफ़्ज़ तो ॻाल्हायां हीअ तकरीर ख़तम थियण वारी आहे पीउ माउ जी ख़िदमत उधार अथव उधार अॼु तव्हां पीउ माउ सां भलाई कंदो सुभाणे तव्हांजो औलाद तव्हां सां भलाई सुभान अल्लाह समझो ताले नथी समझो सो अबे अम्मा सां भलाई करण वारा थियो पंहिंजे घर वारनि सां भलो हलो पंहिंजे घर अहल अयाल सां भलो हलो बच्चनि सां भलो हलो माउ सां पीउ सां भलो हलो ओड़े पाड़े वारनि सां भलो हलो पंहिंजो ख्याल कयो पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो ख्याल कयो बच्चनि जो ख्याल कयो अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब राज़ी अल्लाह मुझो चवण तव्हांजो ॿुधण मुंहिंजी बाबा कबूल फरमाईंदो वाह अल्लाह वाला